पुराणे सखर जो मस्जिद वारो क़दीमी मातम या हुसैन जे सदाउनि सां लाल मकान मां बरामद थी चुको आहे ऐं हिन मातम जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुराणे सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मेडिकल कैंप्स पिणु क़ाइमु कयूं वयूं आहिनि जिते गर्मीअ सबबि बेहोश थींदड़ जेके अज़ादार आहिनि उन्हनि खे फर्स्ट एड ॾिनी पई वञे। ऐं हिन मातम जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुराणे सखर जे मुख़्तलिफ़ घिटियुनि में सबीलुनि ऐं न्याज़नि जो पिणु मोमिननि पारां एहतमाम कयो वियो आहे, न्याज़नि जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। ऐं सखर शहर जो जेको पुराणो सखर आहे उन जे जेको घिटियुनि में हज़ारनि जे तइदाद में जेके मोमिन आहिनि उहे हिन मातम में शरीक आहिनि। हीउ मातम जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि लाल मकान खां थींदो ढक रोड, जिनात बिल्डिंग ऐं मरकज़ी इमाम बारगाह खां थींदो मासूमी कब्रिस्तान में जेको आहे नहर थींदो। ऐं हिन मातम जी सिक्योरिटीअ जे लाइ सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि सखर पुलिस पारां ऐं रेंजर्स जा जवान पिणु हिन मातम जी सिक्योरिटीअ ते मामूर आहिनि। कैमरामैन अमजद लगारीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सखर।